अस्सलाम वालेकुम। अॼु जेका ॻाल्हि तव्हां शेयर करणु चाहियां थो उहा आहे अॼु जे नौजवाननि जी ख़्वाहिश। अॼु जे नौजवाननि जी ख़्वाहिश आहे त बसि नौकिरी मिले, उहा बि सरकारी। उन जी वजह इहा आहे त हाई लेवल जा माना उते पघार आहिनि ऐं कमु करिणो कोन हूंदो आहे, ऐं गवर्नमेंट जी मजबूरी आहे त सीटियूं एतिरियूं आहिनि कोन, ऐं उन्हनि खे नौकिरियूं मिलंदियूं जेके कंहिं न कंहिं पार्टीअ सां वाबस्ता आहिनि या उन्हनि वटि पैसा पी रहे, जेको 10 लख खां 20 लख ताईं आहिनि त पोइ उन्हनि खे नौकिरियूं मिलनि थियूं। इन खां मथे वॾी पोस्टल आहे। त आउं इहो थो चवणु चाहियां त ख़ाली नौकिरियूं ई बेरोज़गारी जो हल कोन्हनि, रोज़गार जा मौक़ा पैदा कया वञनि। कीअं था थी सघनि? जीअं त हुते क्रिमिनल माण्हू कचे में 50 एकड़ खां वठी हज़ारों एकड़ ताईं कब्ज़ो करे वठनि, त हर बेरोज़गार खे 5 खां वठी 10 एकड़ बनी ॾियो, उहो पाणे काईंदो, पाणे रोज़गार सां लॻी वेंदो ऐं हिकिड़ो रेवेन्यू जनरेट थींदो ऐं पैदावार वधंदी, जेका पाण एक्सपोर्ट बि करे सघूं था ऐं अहिड़ियूं मिलियूं बणी सघूं था जेके माना एक्सपोर्ट ते माना ध्यानु ॾियणु खपे। त पैदावार ऐं जीअं कणिक वग़ैरह जल्दी थींदी त सस्ती बि थींदी, अवाम में सस्ताई बि थींदी। त तव्हां हिन ते थोरो गौर करियो। ख़ुदा हाफ़िज़।